अवां जी ज़ाती फैमिली उन जो असांखे को तफ़सील ॾियो। वो तो मां ॿुधाए न सी ग़रीब माण्हू जेको न अवां शादी कॾहिं कई, अवां जा ॿार केतिरा आहिनि? हा असुल जेको हेॾे ते को बात बि ॻाल्हाए। अच्छा, अवां जी घरवारी केरु आहे? भई मुंहिंजो त 2 ज़ालूं आहिनि। अच्छा, 2 ॿ ज़ालूं, 2 शादियूं थियूं, हिकिड़ी त गुज़ारे वई। उहा मुंहिंजे सौट जी धीउ, ऐं ॿी जेका आहे उहा मिर्ज़ा बेग आहिनि पंजाबी जेके, उन्हनि मां शादी थियल। अवां जी जेका पहिरीं घरवारी माइटनि मंझां उन जी तालीम हुई? उन मां औलाद घणी? उन मां औलाद कोन्हे। औलाद कान्हे। पोइ अवां जी मां जेको आहे 2 पुट, हिकिड़ी धीउ आहे। हिकिड़ी न्याणी आहे, 2 पुट आहिनि। अच्छा, अवां जी ॿी घरवारी पढ़ियल आहे? त उहा बि ईअं शायदि मैट्रिक ताईं पढ़ियल हुजे। अच्छा, ताईं। उहा बि माइटनि शादी कराई? न न, मुंहिंजी शादी मैट्रिक जी शादी त मां पाण कई। ठीकु आहे। सो हींअर हिकिड़ो पुटु ऐं धीउ तव्हांजा ॿाहिरि आहिनि मुल्क खां? हा, मुंहिंजा 2 पुट, धीउ ॿाहिरि हुआ। पोइ जेको वॾो पुटु आहे उहो 14 सालनि खां पोइ वापसि मोटी आयो। पोइ हुनखे मां पंहिंजी हिकिड़ी अख़बार जेका अंग्रेज़ी में कढंदो हुउसि, सिंध ट्रिब्यून, उनखे उहा ॾिनी अथमि, उहो हलाए थो। ऐं ॿियो पुटु मुंहिंजो हुते ह्यूस्टन में आहे, धीउ कैलिफोर्निया में, पंहिंजो ई कनि था। पंहिंजी फैमिली उते सेटल आहिनि उन्हनि जूं? हा, उते सेटल अमेरिकन थिया, अमेरिकन कार्ड आहिनि, छा आहे पासपोर्ट, ग्रीन कार्ड, मतिलबु हा अमेरिकन नेशनलिटी आहे। नेशनल जेको मां लिखियो 71 में किताबु अनल हक़, उन में मां इहो ई सुवालु उथारियो त मुंहिंजो ॾाॾो हिंदुस्तानी, मुंहिंजो पीउ हिंदुस्तानी, बाय बर्थ आऊं बि हिंदुस्तानी, हाणे सियासी चकर में आऊं पाकिस्तानी आहियां। मां सोचां थो त मुंहिंजो पुटु छा थींदो। इहो मां लिखियो 1971 में, अञा मुंहिंजी शादी कोन थी, तॾहिं जी ॻाल्हि। तो या शादी थी वई, बसि उन्हनि ई ॾींहंनि शादी थी वई। तो उन में उहे मां शयूं रेज़ कयूं, क्वेश्चन्स रेज़ कया जेके हिंदुस्तान जी विरासत आहे, सीरियस क्वेश्चन। मिसाल इहो त भई पोइ आऊं वेठे वेठे पाकिस्तानी कीअं थी, वेठे वेठे मुंहिंजी नेशनलिटी जेका मुंहिंजे ॾाॾे जी हुई, जेका मुंहिंजे पीउ जी हुई, जेका ख़ुदि बाय बर्थ मुंहिंजी हुई, आऊं पाकिस्तानी कीअं थी वियुसि। इन सब्जेक्ट ते उहे सॼो किताबु लिखियलु आहे। उन में मां जेके ॿियूं शयूं खयूं, जंहिंमें वियतनाम वार जो उन वक़्तु सीरियस सब्जेक्ट हो, तो मुंहिंजा मिसाल मूं हाणे हेसि ताईं 24 किताब लिखिया आहिनि, उन में मूं कंहिं बि किताब जी इनैगुरेशन न कराई आहे। पर इन किताब जी, अनल हक़ जी इनैगुरेशन पीर हुसामुद्दीन राश्दी जेको वॾो महिरबानी हो, मूंखे गॾु असीं एल्फी ते गॾु हलंदा बि हुआसीं, कचहरी बि कंदासीं, मुंहिंजे ऑफिस ते बि ईंदो। मां चयो आउं कोन ईंदुसि, इहो तव्हां शमशेर हैदरी ऐं हिन करायो। तो पोइ हू मूंखे ऑफिस मां खणणु आयो, मूंखे खणी हलियो जिते इहो छा आहे साईं। उन में रईस मिरोई, सैयद मोहम्मद तकी, हिमायत अली शाइर, सभु कराची जा सभु वॾा राइटर सभु उन में हुआ। पोइ उन्हनि अहिड़ियूं मूं ते तकरीरूं कयूं जो आउं हुनजे मुंहं में पियो ॾिसां त हीअ कंहिंजे लाइ पिया ॻाल्हाइनि। मूं वटि हुनजूं तस्वीरूं आहिनि हुन किताब हुन इनैगुरेशन जूं। त इहो मूंखे मुंहिंजे साम्हूं को अची घणी तारीफ़ करे त ख़बर न छो चिड़ थींदी आहे। कयो छा आहे? हा, जेको सो हुननि बेहिसाब एतिरो ॻाल्हायो, हालांकि नंढिड़ो किताबु हो, पर उन में जेके जजमेंट्स ॾिनल हुयूं
उहे अॼु बि ख़तरनाक आहिनि। हाणे साईं ग्रांड होटल खां पोइ तव्हां मिडवे होटल खोली? हा, इन असल में मां जॉब बि कई ऐं इहो कमु बि पिए कयो, ॿई गॾु। इहो मां नओं सुपर हाईवे ठहियो, सो मां हैदराबाद खां अलाए घणो भाड़ो, 6 रुपया हो मुंहिंजो ख़्यालु, मूंखे यादि, मुंहिंजो ख़्यालु 6 रुपया हो भाड़ो। तो आउं हिते आयुसि तो हिते इहे झूपड़ा होटल सभु ठहियल आहे न विच ते जेको। सो मां चांहि पीअण जे बजाए मां सभु आउं ॾिसंदो रहियुसि। पोइ बस वारे वठी रड़ियूं कयूं त भई हल हल, त मूं हुनखे चयो त तूं जाओ बसि, तूं हलियो वञ। तव्हां बस छॾे ॾिनी? बस छॾे ॾिनी। किरायो हुन वठी छॾियो? हा, भाड़ो त मां कराची जो ॾिनो। पोइ मां हिकिड़ी में चांहि पीती, 2 ढुक पी छॾियां, वरी ॿीअ में वियुसि, 3 में, सभिनी में ॾिठुमि त हीअ सभु बाकड़ा होटल आहिनि, जेको आहे सो इहो ठरको चांहि आहे, ॿी का बि शइ न आहे। तो ऐं उन्हनि ॾींहंनि में मां मुंहिंजा 2-3 टीवी ते ड्रामा हलिया, जेके उन ॾांहुं बि मुंहिंजो ड्रामो हो। आउं ॾाढा सूट बूट पाए, सो आउं वापसि वियुसि हुते कलूखोर ते। मुटको मरोम हो जेको, मटको पालारी, मुटको पालारी जंहिं चयूं त हीअ होटलूं सभु उन जूं आहिनि। सो उन मूंखे पहिरीं त हाणे हिकिड़ो पेंट कोट में सूट में ईअं लॻे ॼण मॉडर्न को आहे, माण्हू मतिलबु जेका स्टाइल हुई। तो छाकाणि टीवी स्टेशन ते वञिणो हो त तव्हांखे इहे कनि। तो हुन मूंखे चयो त इहो यानी हिकिड़ी पुल जे किनारे खां ॿी पुल जे किनारे ताईं जाइ न हुई, त इहो तव्हां खणी ख़रीद करियो। सो ख़रीद करण लाइ एतिरा मूं वटि पैसा कोन हुआ। पोइ मां चयो त भला हीअ साम्हूं खणी ॾे, चईंदे साम्हूं त सॼी वञी खण। इन पोइ मां उते अकेले सिर वञी इहो झूपड़े टाइप ते रेस्टोरेंट हई, ऐं पोइ 4-5 ॾींहं आउं वेठुसि। पोइ हिकिड़े खे मूं तयारु कयो मैनेजर कनि। 4-5 ॾींहंनि में आउं जेको मूं ठाही, जीअं पार्टियूं थींदियूं आहिनि, टी पार्टी वग़ैरह, उन स्टाइल ते जेके आहिनि से टेबलूं हणी, ऐं कोप ऐं पेस्ट्री पेटीस ऐं बिस्कुट आहे मक़सदु। तो 4-5 ॾींहं आउं माल आणींदो रहियुसि, असां पाण खाई उछले। बाक़ी 6 या 7 ॾींहं ते हिकिड़ी गाॾी आई, बसि पोइ लाइन लॻी वई। पोइ सम्झ त पोइ मां इहा हिकिड़ी ठाही, ॿी ठाही, टी ठाही, चौथी ठाही, 5 ठाही। पर ठाहींदो मैनेजर वियो, चवंदो असां त हाणे वधाईंदो वञु, ऐं हुनजी मसवाड़ वधाईंदो वञु। 100 रुपया हुई मसवाड़, तो 2 ठाहे त 200, 3 ठाहे त 300, पोइ ईअं जेको आहे सो। पर आउं पोइ इहे जेके 7 ॾींहं आउं वेठो हुउसि, ऐं पोइ हिकिड़ो मैनेजर ॿियो, पोइ टियों, पोइ उन्हनि जेको आहे, पोइ उन्हनि त हाणे पोइ त 600 बसूं हुयूं लॻंदियूं, हू सॼो ख़ाली थी वियो, हुन पासे वारो सॼो सेक्शन ख़ाली थी वियो। ऐं पोइ असांजे मुक़ाबले में भर में बि लॻंदियूं, पोइ आख़िर में वीचारा मूंखे विकिणी वेंदा हुआ त साईं अब इतना हो गया नुक़सानु हमारा। हिकिड़े त जेको यूनियन जो सदर हो, उन अची हई ऐं सभु बसूं खणी वियो। पोइ असां आउं चवां त भई मूंखे रोज़ु पैसा ईंदा हुआ, रोज़ु माण्हू पैसा ॾियणु ईंदो, त पैसा घटिजी विया। त मुंहिंजो आहे छा? चयूं साईं हू यूनियन जो सदर आयो आहे, बसूं सभु खणी विया, असां सेल ख़तमु थी वई। पोइ वरी सुपर हाईवे वारे इन बिज़नेस खां पोइ छा कयव? मटके पालारी जी जॻहुनि ते जेके होटल उन साम्हूं मां खोली। पोइ तव्हां कामयाबु कयो, पोइ छा थियो?
उते तव्हां उहा हिकिड़ी त हली मस्जिद वेंदो ॾाढी अञा, न उहा त अञा ताईं असां वटि आहे उहो त। तव्हां वठी आहे? हा अच्छा, मस्जिद जी निगहबानी बि तव्हांजे हवाले आहे? ठाराई मूं आहे, इन इफ़्तिताही मूं कयो आहे। मस्जिद जो चंदो बस में रोज़ वठणु ईंदो हमरा? हा उहे ईंदा हुआ जेको न उन में मसइलो पैदा जेको थियो त दुबई जो शेख आयो, शेख राशिद अल मखतूम। हा, ऐं मां त हिते ई हिन हुउसि, शेख मोहम्मद जो पीउ हो न? उनजो पीउ जेको हा। हींअर जो जेको छोकिरो आहे हा, उनजो पीउ हो पीउ हो। सो उहो पाण आयो ऐं पोइ सो हुन चयो त इहा मस्जिद असीं मूं ख़्वाबु लधो आहे त इहा मस्जिद आऊं ठाहींदुसि, मूंखे हुकुम थियो आहे। सो इहो जेको आहे तव्हांजो मालिक कंसर्न माण्हू केरु आहे उनखे मूं वटि सुभाणे मोकिलियो। पोइ मूं वटि मैसेज खणी आया ऐं ॿिए ॾींहं ते आऊं हिते केडीए पीर पगार साहिब जे घर जे भर में हिननि जा बंगला आहिनि, पोइ आउं उते वियुसि। सो हुन ॾाढी आदर भाव कई जेका उन्हनि जी आहे तरीक़ो तरी। पोइ शेख साहिबु आयो पाण, यूनाइटेड बैंक जा स्टाफ उहो बि गॾु हो। पोइ उन्हनि चयो त असीं मुंहिंजो हेठि इस्पताल आहे ऐं मथे मस्जिद आहे, छाकाणि 100 माइल में हिकिड़ी इस्पताल कोन्हे, रोज़ एक्सीडेंट थियनि था, माण्हू मरी था वञनि, त इन खे जेको आहे मर्कज़ ठाहिजे। सो हुननि चयो त असीं डॉक्टर नर्सिस एम्बुलेंस सभु असीं ॾींदासूं, असीं मैनेज कंदासूं, तव्हां असांखे उहा कीअं ठाहे थियो त उन मस्जिद जो नक्शा ॾियो। पोइ 2 ॾींहंनि खां पोइ नक्शा खणी वियुसि त ख़बर पई त हुन जूं किडनी फेल थी वियूं, हुनखे लंडन खणी विया ऐं पोइ हुनजो इंतकाल थी वियो। त पोइ उहा शइ हाणे उन में छा आहे त असां उन नक्शे जे मुताबिक़ फाउंडेशन ज़िलज़िला प्रूफ फाउंडेशन विझी छॾी आहे। हाणे हुनखे मथे खणी वञण लाइ क्रेन खपनि, ॿियो खपनि जेको आहे सो पोइ हुननि न ॾिनो जवाबु। पर मतिलबु त जॾहिं मिडवे पहली तॾहिं मां बरसाति पे कढी, तॾहिं पथर जो एक्सपोर्ट पे कईसीं, तॾहिं होलसेल जो कमु पे हलियोसीं। ऐं मूं वरी हुते तारिक रोड ते वरी ॿिया दुकान वठी उन में बि होलसेल शुरू कई। पर मुंहिंजा माण्हू कमु कंदा, ऐं फुल ट्रस्ट कंदो हुउसि माण्हू ते, मूंखे यकीन आहे त मूं वटि माण्हू बेईमानी न कई कॾहिं, छाकाणि हीअ जेको आहे परचून जो जेको कमु आहे उन में बेईमानी जो इलाही इम्कानु आहे। पर असां वटि मूंखे मिडवे ते तव्हां ॾिसो न 26-27 काउंटर हुआ, यानी सम्झो त 27 रेस्टोरेंट हुयूं, हर उनजो अलॻि हो, खातो अलॻि हो, इनकम अलॻि। 200-300 माण्हू, 180 त रुॻो कश्मीरी हुआ, 300 माण्हुनि जो स्टाफ हो। पोयां सॼी कॉलोनी हुई उन्हनि जी, कश्मीर कॉलोनी जंहिंमें उहे रहंदा हुआ। त सॼो कमु मैनेजर कंदा हुआ, मतिलबु मां सभु अख़्तियार, जॾहिं आऊं मिसाल चवां त फलाणे माण्हू जी पघार 500 वधाए छॾियो, तमामु सुठो आहे उहो, कोई अची मिनथूं कयूं मूंखे त मूं हेतिरी सेल ॾियां थो फलाणो, त मैनेजर चवंदो त इसका एक का बढ़ाऊंगा तो 300 आदमी का और बढ़ाना पड़ेगा।